ई भेण, हेॾा ताज़ा गुल, तोखे गुलनि जो हेॾो शौक़ु आहे छा? अड़ी अधी मूंखे शौक़ु कोन्हे, पर मुंहिंजो जेको घोट आहे न, उनखे गुलनि जो तमामु घणो शौक़ु आहे। हेॾो शौक़ु अथसि छा? अरे एतिरो न, पर जीअं ई ऑफिस मां छुट्टी मिलंदी अथसि, सिधो वेंदो आहे बगीचे में, ऐं 10 ताईं जेसिताईं बगीचो बंदि नथो थिए तेसिताईं पियो गुलनि जी ख़ुशबू माणींदो आहे, ऐं तंहिंखां पोइ घर ईंदो आहे। हेॾो शौक़ीन आहे? अञा एतिरो बि न, पर जॾहिं राति जो निंड में सुम्हंदो आहे त निंड में बि गुलनि जा नाला वठंदो आहे। चंपा, चमेली, कुसुम, नरगिस, रात राणी ऐं अलाए छा छा। अरे मूंखे त कुझु गड़बड़ थी लॻे। ही गुलनि जा नाला कोन अथई, त पोइ ही त छोकिरियुनि जा नाला अथई।